लाड़काने शहर में वधंदड़ बदअमनी, लाक़ानूनियत ऐं हिंदू बिरादरी के टारगेट करण वारे वाक़े ऐं वापारी संजय कुमार के टारगेट किलिंग करे क़त्ल करण वारे वाक़े खिलाफ़ एसपी चौक लाड़काणो ते शहर पारां लाड़काने में कारोबार बंद रखे मुकम्मल तौर ते शटर बंद हड़ताल कई वई, जंहिंमें कॉम्परस धुरियुनि, सियासी समाजी अॻुवाणनि समेत कारोबारी शहरियुनि शिरकत कई। शहरियुनि ॻाल्हाईंदे चयो त पुलिस केस में जवाबदारनि खे ॻोल्हण बदिरां दुकान जे मुलाज़िमनि ऐं वारसनि खां जांच करे रही आहे, जेका सिधी रीत पुलिस जी नाकामी ज़ाहिर करे थी। हिन वक़्तु लाड़काणो शहर सदर पाकिस्तान जो कैंप हाउस हुजण सां भुट्टो शहीदनि जो शहर आहे ऐं हिते अहिड़े क़िस्म जी बदअमनी अॻु कॾहिं बि ॾिसण में न आई आहे, जेका कुझु सालनि खां थी रही आहे। धमकाएंगे, ये सिंध छोड़ के भाग जाएंगे, इधर पैदा हुए हैं इधर ही मरेंगे। मैं उनको बताता हूँ, इधर ही मरेंगे, हम सिंध नहीं छोड़ेंगे भाई। ये किसी की जहन में जो है ना, तो वो बिला से सोच रहे। हम इधर रहते हैं, पाकिस्तानी है, सिंधी हिंदू है, सिंधियों के साथ हैं, इधर ही रहेंगे। बिल्कुल बिल्कुल ये साजिश ही है ना, सपोर्ट कंदी आहे उनके इन इलेक्शन में उन वाज़े जो उन एक्सरे थियूं ये उन जो सबूत आहे। बाक़ी हाणे हेड़ो ई रवैयो रहियो त असांखे बि घणो कुझु सोचणो पवंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां ठीको त न खयो आहे पीपल्स पार्टी सॼी उमिरि जे लाइ। ज़ाहिरी ॻाल्हि असांजी सपोर्ट न मिलंदी या का ॻाल्हि न थींदी असां बि न करे सघंदासीं, पोइ असां मां उमेद उहा ई रखनि ऐं जेसीं ताईं हिन जा क़ातिल सुठे नमूने सां पकड़िया वञनि, असांखे उन शइ में वाज़े हिकिड़ी मैसेज ॾिनो बाबा तव्हां हिते सेफ आहियो। न त नेक्स्ट इलेक्शन आहिनि, घणा कम ॿिया बि आहिनि, ज़रूरु असांजा दरवाज़ा ॿियूं पार्टियुनि खां असां छॾे करे असां पीपल्स पार्टी। लाड़काणो सिर्फ़ु न बदअमनी, कोई माण्हू साह नथो खणी सघे पियो। कुझु ॾींहं अॻु में लाड़काणे में ॿ दीवान भाइरनि वापारियुनि खे उन्हनि खां पैसा त खसिया अथऊं, पर हुननि जे मुंहं ते था चवनि त तव्हांखे मारियो या तव्हांजे पुट खे मारियो। कोई माण्हू कारोबार नथो करे सघे पियो। उनखे मद्देनज़र रखे अॼु GS मुहाज़ रियाज़ चांड जो चेयरमैन मोहतरम रियाज़ अली चांड जो ऐलान कयो आहे शटर बंद हड़ताल जो लाड़काणे में। त बाबा लाड़काणे जे माण्हुनि खे अमुन ॾियो, लाड़काणे जे माण्हुनि खे साहु खणणु छॾियो, लाड़काणे जे माण्हुनि खे कारोबार करणु छॾियो। असां पंहिंजा पैसा सीड़ाए, पंहिंजो वक़्तु सीड़ाए ऐं उहो कारोबार कंदा। सुभाणे वॾेरनि जो पालियल, पुलिस जो पालियल उहो अचे थो गुंडो, पिस्टल रखी अची चए थो पैसा ॾे, पैसा उनखे ॾियूं था, पोइ बि मारियूं थो वञे पियो, ज़ख़्मी कयूं थो वञे। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि तव्हां मीडिया साम्हूं अॼु चवां थो मां त जेको ज़ख़्मी थियो कुझु ॾींहं अॻु में वीचारो संजय कुमार बि गुज़ारे वियो। असां अपील कईसीं लाड़काणे वासियुनि खे त असां सां कोऑपरेट कयो त जीअं तव्हांजो तहफ़ुज़ थिए, जीअं असां जेको तव्हांजो आवाज़ु आहे उहो मथे पहुचाए सघूं। त सुभाणे पुलिस जेके गुंडा पालिया आहिनि उन्हनि खे नक में नाकीली ॾे। हीअ रियासत जेको आहे त इहो त कोन थी सम्झे त कोई सिंधी बि पाकिस्तान जा शहरी आहिनि। असां त माना 3 क्लास जा शहरी आहियूं। कॾहिं ॿेट था घसनि, कॾहिं पाणी था घसनि, कॾहिं जेको आहे त ज़मीननि ते विलार था कनि, कॾहिं आदमशुमारी में असांखे 60% था कनि पिया, कॾहिं आदमशुमारी में असांखे 60% था कनि। हाणे त कुते जी क़बर बि असां न छॾी अथऊं, उन ते बि कब्ज़ो कयो अथऊं त कुते जी क़बर बि जेको आहे बलोचिस्तान जी आहे। माना बलोचिस्तान खे जेकर असां पोइते था सम्झूं पिया त उन्हनि जा बि माना जेके लीडर आहिनि उहे असांजी ज़मीन पाण ॾे गिरकायूं था वञनि पिया। बाबा असांजे लाइ पंहिंजा माण्हू GS मुहाज़ लाइ कारोबारी माण्हू हे लाड़काणे वारा अहमियत था रखनि पिया। असां अॼु शटर बंद हड़ताल कराई आहे त जीअं लाड़काणे में अमुन थिए। जेकॾहिं अमुन मां नथो कराए वञे त ॿी सूरत में असां सॼी सिंध में हड़तालनि एहतिजाजनि जो सॾु ॾींदासीं। असां तव्हांजो घेरो तंग कंदासीं। असां पंहिंजे माण्हुनि जो तहफ़ुज़ था चाहियूं, असां पंहिंजे वापारियुनि जो, ताजरनि जो, भाइरनि जो तहफ़ुज़ था चाहियूं। असां तव्हां ॿियो कुझु नथा घुरूं, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मुतालबे लाड़काने के अंदर अमन अमान को ख़त्म कर दिया गया है। सरेआम हमारे दुकानदारों को गोलियां मार दी जा रही है। लाड़काने में कोई भी बाइक पे सफ़र नहीं कर सकता। बच्चों के साथ स्कूल जा रहा है, बच्चे छोड़ने के लिए तो उससे बाइक छीन ली जाती है। जो बाइक नहीं देता है, मोबाइल नहीं देता है, उसको गोली मार दी जाती है। हमारी इंतज़ामिया सोई हुई है। आपको कहीं भी अभी देखो कोई भी इंतज़ामिया नज़र नहीं आएगी। यहाँ का जो SP है, DIG है, उसको सब पता है कि क्रिमिनल लोग कौन है, उनके पास से लिस्टें मौजूद हैं। जो भी क्रिमिनल लोग हैं उनको गिरफ्तार करो, लाड़काने को अमन मान दो। हमारा सबसे बड़ा मुतालबा है, हमारे लाड़काने को अमन दो। हूँ तो असांजे शहर जा इलाही सारा मसइला आहिनि, पर हिन वक़्तु जेको करंट असांजो मसइलो आहे अमन जो मसइलो आहे।
ही जॾहिं खां नओं SSP हिते तैनात थियो आहे तॾहिं खां क्राइम रेट जेको आहे सो वधी वियो आहे। ही असांखे लॻे थो त हिन SSP अचण सां थाणा विकिया आहिनि, थाणा विकिणी ऐं पंहिंजो जेको बि हिते जेको ॾोह थिए थो त उनजे पोयां जेको आहे उनखे कढ नथा लॻनि, छाकाणि जो उन्हनि जा जेको आहे खीसा गरम था थियनि त छो लॻनि। हाणे ताज़ो संजय कुमार खे जेको आहे सो ज़ख़्मी कयो वियो, जेको अॼु जेको आहे वफ़ात करे वियो आहे, त उन जी CCTV अचण जे बावजूदि हिन वक़्त ताईं उन जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि। जॾहिं हिकिड़ो प्रूफ आहे CCTV मौजूदु आहे, उन जे बावजूदि उन्हनि जा क़ातिल गिरफ़्तार न थियनि त असांजे ज़हननि में शक शुबात आहिनि त आख़िर छा जेको आहे सो ही SSP छा उन्हनि ॾुहारियुनि सां मुलविस त न आहे। त असां चऊं था हिन फौरी असांजो शक आहे हिन SSP में हीअ जेको आहे सो पंहिंजो हथ सां जेको आहे सो हीउ ॾोह थो कराए। जॾहिं ॾोह नथो पकिड़े त माना जेको आहे मुलविस आहे। असांजो मुतालबो आहे त जेको आहे फौरी तौर हिन SSP खे हटाए ऐं लाड़काणे जो अमन बहाल कयो वञे। लाड़काणे खे जेको आहे सो कंधकोट कश्मीर वांगुरु न धिकियो वञे। असां मोतबाना गुज़ारिश था कयूं IG सिंध खे त हिते को सुठो ऑफिसर असांखे ॾियो, असां वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾियो, असांखे जेको आहे सो गोलियुनि जो खाज न बणायो। पंहिंजो असां काॾे वञूं, असां कंहिंखे दाह ॾियूं, असांजो को ॿुधण वारो आहे या न आहे। असां जेको आहे वरी बि वापारी छा था करे सघूं, वधि में वधि असां पंहिंजो पुरअमन एहतिजाज ऐं पंहिंजी गुज़ारिश ई करे सघूं था त बराए महिरबानी असांखे अमुन ॾियो, अमुन ॾियो, अमुन ॾियो। असां तव्हां खां ॿियो कुझु नथा घुरूं, जेको असांजो बुनियादी हक़ु आहे, अमुन ॾियो, अमुन ॾियो, अमुन ॾियो। लाड़काणे में हिंदू बिरादरी जेका आहे क़दीम सिंध जा हिन धरतीअ जा जेके वारिस आहिनि उन्हनि खे मुसलसल टारगेट कयो पियो वञे। चंद ॾींहं पहिरियां नवंदेरो में संतोष कुमार खे जेको आहे क़तलु कयो वियो ऐं उनखां बाद में मुसलसल हिंदू बिरादरी जा जेके ॿ नौजवान आहिनि वापारी उन्हनि खे गोलियूं हयूं वियूं ऐं उन बाद संजय जेको आहे 5 ॾींहंनि बाद कराची जी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे ऐं कुझु देरि में हुनजो मड़ हिते पहुचंदो, जंहिंजे लाइ असां लाड़काणे जी ताजिर बिरादरी दीवान सियासी समाजी धुरियूं ऐं असां वकील जेके हिते सरापा एहतिजाज ऐं वॾे अफ़सोस ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो हीउ हल्को आहे, उन में मुसलसल हिंदुनि खे जेको आहे हिंदू भाइरनि खे सिंधी हिंदुनि खे टारगेट कयो थो वञे, उन्हनि खे क़तलु कयो थो वञे, पर को बि नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे को। लाड़काणा पुलिस जेका आहे उहा अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। उहा वॾेरनि ऐं जागीरदारनि जी जेका आहे प्रोटोकॉल में पूरी आहे ऐं जेका आहे सियासी तौर ते लाड़काणे में बदिलियूं ऐं मुक़ररियूं थियनि थियूं। शाह 19 ग्रेड जा सीनियर ऑफिसर मौजूदु न आहिनि जिन खे SSP मुक़ररु कयो। सालनि खां साॻियनि थाणनि ते साॻिया SHO मुक़ररु थियल आहिनि। वॾे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हेॾा वॾा वाक़िया थियनि था, एतिरा SHO सियासी बास आहिनि जिन खे हटाए बि नथो सघे SSP या DI साहब। वॾे अफ़सोस ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। लाड़काणे जा माण्हू हिन बदअमनी ऐं जेके समूरा जेके मामला आहिनि जेके ख़ासि तौर हिंदू कम्यूनिटी खे टारगेट कयो उन ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी का मुतालबो आहे त लाड़काणे में अमन अमान जी सूरत हाल लाइ को इजलास कोठा ऐं जेको आहे सीनियर पुलिस ऑफिसर ते मुक़ररु कया वञनि ऐं बग़ैर सियासी सुभार जे हर शहरी खे अमुन ॾिनो वञे त जीअं आम माण्हू वापारी शहरी वकील ऐं असां जेको आहे सियासी समाजी धुरियूं सुख सां साह खणी सघूं। ॿी सूरत में असां जेको आहे लाड़काणे जे में आल पार्टी कॉन्फ्रेंस कोठा आहे वॾे कंहिं एहतिजाज जो सॾु ॾींदासीं ऐं कारोबार ऐं जेके अदालती कारवाइनि जो मुकमल तौर ते बाइकाट जो हक़ु रखूं। जो ई बि का वाहर कान्हे। हिंदू बिरादरी खे ईअं भुॻड़नि जे मुठ वारा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि खे रोज़ु क़तलु कयूं हलिया वञनि, कॾहिं नईंदरे में, कॾहिं लाड़काणे में, कॾहिं कंधकोट में, कॾहिं कश्मीर में, कॾहिं कहिड़ी जॻह ते। पर हालांकि छड़ो हे न पर हितां जे अलाए केतिरनि जेको ज़ातियुनि जा दोस्तनि खे बि अगवा करे उन्हनि खे क़तलु कयो वञे थो। का बि ॾींहुं ख़ाली न आहे। कल्ह हिकिड़े ॾींहं में लाड़काणे में 5 वारदातूं थियूं। यार हीअ छा आहे? अॼु जेको मेमण बाकराणे रोड ते न मारियो वञे हा ऐं उन जे लाइ सभु माण्हू न उथनि हा त शायदि अॼु इहो वाक़ियो पेश न अचे हा। अॼु हिन वीचारे जो घर आहे जेको रहे बि मंदर जे दुकान में ऐं उन जो नंढो 11 सालनि जो पुटु आहे, न हुनखे पीउ आहे न हुनखे माउ आहे। इहो बि तव्हांखे मां मीडिया वारनि दोस्तनि खे ॿुधायां। हुनजो छॾियो वीचारे जो चरखो जेको हुयो इन जो इन घर ते ऐं इन दुकान ते हलंदो। 3 दफ़ो हुनजे दुकान ते अटैक थियो आहे। हिननि खे ख़बर न आहे हे थाणो आहे, हे चीफ जस्टिस साहिब जो घर आहे, अहमद अली शेख साहिब। हेॾो ख़ैर मोहम्मद शेख साहिब जो घर आहे, हेॾो सियाल साहिबनि जो घर आहे, हेॾो ॿियनि जा घर आहिनि। यार एॾी वॾी ज़ुल्म आहे, कहर आहे जो उन्हनि माण्हुनि खे बेदर्दीअ सां ईअं कुठियो वञे।
जो उनजी का सार संभाल बि त पंहिंजी जॻह ते आहे, उनजा कातिलनि ताईं नथा पहुचनि, FIR नथी कटिजे, एॾो वॾो कहर थींदो आहे छा? मां सम्झां थो त जेकॾहिं इन जॻह ते इन्हनि जो को भाउ मरी वञे उन जी FIR न थिया, तव्हां मीडिया वारा दोस्त ॿुधायो, इन्हनि जो को सोट मरी वञे या न थिया, इहे चोर न ॿधिजनि हा, सभु ॿधिजनि हा, उन सां गॾु अलाए केतिरा कुटिजनि हा। मुंहिंजो मुतालबो आहे त महिरबानी करे छा बि थी वञे असां सभई हिन हिंदू भाइरनि सां गॾु आहियूं ऐं हिननि जा सां जेको ज़ुल्म आहे उन ज़ुल्म खे ख़तमु करायो वञे ऐं हिन ज़ुल्म जे लाइ हिननि सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिननि जी ॿुधी वञे ऐं हिननि जी अक़लियत बिरादरीअ जा जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे बि मां गुज़ारिश कई आहे त इंशाअल्लाह हिननि जा कातिल जेके आहिनि सो जेसि ताईं गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं असां हिननि सां हर मोड़ में गॾु हूंदा। मां थो चवां त उन्हनि दोस्तनि खे बि ध्यानु करणु खपे, जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजो घर प्यारो आहे त हिननि दोस्तनि जो बि घर प्यारो हुजणु घुरिजे, हिननि माण्हुनि जे लाइ बि उहो ई हुजे जीअं उन्हनि जो घर आहे। SSP जीअं उते परेशान हो हिते बि हुजणु घुरिजे, जेकॾहिं हू पंहिंजो असांखे सम्झनि था त मां सम्झां थो त असां बि उन्हनि जा आहियूं, जेकॾहिं नथा सम्झनि त हुननि में बि ख़ैरु असांजे बि ख़ैरु। हुननि चयो त अमन वारे शहर में अमन अमान खे बहाल करण लाइ कानून जी रिट खे बहाल करण लाइ सख़्तु क़िस्म जा ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं फौरी तौर ते संजय कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार करे क़तल में मुलविस असुल हक़ीक़तनि खे ज़ाहिर करे